दोस्तों अस्सलाम वालेकुम कुमोजूद जी सिंध। दोस्तों अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं बिलावल भुट्टो खे जेका सो धमकियुनि जे हवाले सां जेको एहसानुल्लाह दहशतगर्द आहे जंहिं जेका सो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे धमकियूं ॾिनियूं आहिनि। ही पीपल पार्टीअ जो चेयरमैन आहे ऐं सिंधी लीडर आहे। उहा पीपल पार्टी जंहिंजे बानी क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कयो वियो, उन जे पुटु शहनवाज़ खे शहीद कयो वियो, उन जे पुटु मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो, उन जी न्याणी शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा खे शहीद कयो वियो ऐं मोहतरमा नुसरत भुट्टो साहिबा खे अज़ियतूं ॾेई टार्चर ॾेई उनखे जेका सो मेडिकली क़तलु कयो वियो। ही शहीदनि जी पार्टी आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी उहो बहादुर लीडर आहे, पीपल पार्टीअ जो उहो बहादुर चेयरमैन आहे जंहिंखे जेका करप्शन जे कूड़नि केसनि में फासाइण ऐं तंज़ ठठोल मीडियाई प्रोपेगेंडा करण जे बावजूदि जॾहिं हू न झुकियो न वरी जेका सो विकामियो ऐं हू उन्हनि जी ॻाल्हियुनि में न आयो त हाणे उहे धमकियुनि ते लही आया आहिनि, जंहिंजो जेका सो असीं सिंध जा सान्यावंद शाइर अदीब लेखक सहाफ़ी सिविल सोसाइटी जा नुमाइंदा शागिर्द क़ौमी कारकुन भरपूर मज़म्मत करियूं था। ऐं पीपल पार्टी जा केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि उहो असांजे सिंध जो अंदरूनी मामिलो आहे, असां पाण में जेका निबिरी वठंदासीं, पर असां कंहिं बि धारे खे सिंध जे लीडर खे जेका सो ईअं धमकियूं ॾियणु न ॾींदासीं ऐं बिलावल जे वार जी जेका हिफ़ाज़त कंदासीं ऐं कंहिं माउ जे लाल में एॾी ताक़त न आहे जो बिलावल ज़रदारी खे नुक़सानु पहुचाए सघे। असां सिंध जा हिलाली पुट अञा ज़िंदा आहियूं, कंहिं में दम आहे त कोशिशि करे ॾिसे ऐं बिलावल खे जेका सो धमकियूं ॾियणु हिकु बुज़दिराणो जेको अमल आहे जंहिंजी असां भरपूर मज़म्मत करियूं था ऐं जेका सो मज़ामत बि कंदासीं। दोस्तो हीअ वीडियो मुंहिंजो वधि में वधि शेयर करियो त उन जेका सो दहशतगर्द अहसान लाइ ख़बर पए त सिंध जा सान्यावंद सुजाॻ आहिनि। इनशाला वरी कंहिं नए मौज़ूअ सां तव्हां सां मुखातिब थींदासीं। तेसिताईं ॾियो इजाज़त। सिंध सलाम, अल्लाह हाफ़िज़।